हेलो अस्सलाम वालेकुम दोस्तों, छाला खुश आयो तैयार आयो। मां तव्हांजो पंहिंजो दोस्त एमडी नोरियो। अॼु असां पाकिस्तान जे सूबे सिंध जे शहर रोशिन जे शहर कराची में मौजूदु आहियूं ऐं अॼु हिकिड़ी पिकनिक पॉइंट ते वेंदासीं ऐं असां बि घुमंदासीं, तव्हां दोस्तनि खे बि घुमाईंदासीं। त हाणे असांजो इंशाअल्लाह सफ़र शुरू आहे। त हाणे असां उन पिकनिक पॉइंट जे वेझो थी चुका आहियूं। त हाणे असां पिकनिक पॉइंट ते हलूं था। हाणे कुझु पिकनिक पॉइंट जूं शयूं आहिनि त हू साम्हूं नज़र अची रहियूं आहिनि। ही ठहियल आहिनि, होटलूं ठहियल आहिनि उन पिकनिक पॉइंट ते। जेको असांजा ॾींहं जो टाइम आयासीं त हींअर त बंदि आहिनि। ही सिर्फ़ु शाम जो खुलंदियूं आहिनि 5 बजे खां राति जो ही 1-2 बजे ताईं हूंदियूं आहिनि। ॾींहं जो हिते बिल्कुलु सन्नाटो हूंदो आहे, तमामु घटि माण्हू हूंदा आहिनि। त असां इन जे करे ॾींहं जो आयासीं। त ही साम्हूं तव्हां ॾिसी रहिया आहियो, ही होटलूं आहिनि, मगर ही होटलूं सभु काठ जूं ठहियल आहिनि। हिन में न को का सीमेंट या सरियो या लोहो अहिड़ी का शइ कोन्हे। छो ही शयूं इन जे करे हिते इस्तेमालु न आहे थियल त ही पाणी आहे, ऐं पाणी हू बि इन्हनि खे बिल्कुलु खारो ज़हर जहिड़ो पाणी, लूण खां बि वधीक खारो पाणी आहे। उन जे करे ही लकड़ी अहिड़ी आहे जेको ही पाणी जे अंदरि ख़राबु न आहे थींदी। ही जेको साम्हूं तव्हां ॾिसो पिया होटलूं ठहियल आहिनि, ही सभु लकड़ी जूं ठहियल आहिनि। ही लकड़ी अहिड़ी लकड़ी आहे जेको पाणी में ख़राबु न आहे थींदी, उहो बि खारो पाणी। ही 2 बहितरीन VIP घर ठहियल बि आहिनि हिन पासे। पर इहो पिकनिक पॉइंट जे बिल्कुलु असां वेझा थी चुका आहियूं ऐं हिन पिकनिक पॉइंट ते VIP बिल्डिंगूं बि 2-3 ठहियल आहिनि। ही 2 VIP घर ठहियल आहिनि बहितरीन। साम्हूं हिन घर जे साम्हूं एॾो त VIP नज़ारो आहे जो छा ॿुधायां। सुबुह जो सवेर उथी हिन जी घर जी छत ते चढ़जनि त हिन शायदि अहिड़ो नज़ारो किथे न हुजे। त हाणे हिन पिकनिक पॉइंट जे असां बिल्कुलु वेझा आहियूं, पहुचण वारा आहियूं। त हाणे असां हिन पिकनिक पॉइंट जे हिन होटल जे अॻियां वञी टर्न कंदासीं। पण होॾां जॾहिं टर्न कंदासीं त हुते अहिड़ी जॻह तव्हां सोचींदा पोइ ही त सफ़ा को ॿाराड़ी जी जॻह आहे, पर ही बिल्कुलु ॿाराड़ी जी जॻह न आहे। ही हिकिड़ी कराची जी बहितरीन VIP पिकनिक पॉइंट आहे। त हिते शाम जो त एॾो त मज़ो हूंदो आहे त छा ॿुधायां। त हाणे असां बिल्कुलु पिकनिक पॉइंट जे एंड ते अची चुका आहियूं ऐं हाणे असां हितां वन वे वठी ऐं हुन पिकनिक पॉइंट ते वेंदासीं। पिकनिक पॉइंट बिल्कुलु बहितरीन हिकिड़ी VIP पिकनिक पॉइंट आहे। ही ॾिसो था, ही बि होटलूं ठहियल आहिनि हिते। ही पण ही लकड़ी जूं होटलूं आहिनि, ही पाणी जे मथे ठहियल आहिनि। हिन जे बिल्कुलु होटलनि जो जेको सीन आहे, पोइ वेहण माण्हू जिते वेंदा आहिनि हू सीन आहे। हुते बिल्कुलु उन्हनि जे हेठियां पाणी लॻंदो आहे। त हू पाणी आहे कराची जे समुंदर न, हिन खे समुंदर कोन चवंदासीं, ही आहे दो दरिया। हिन खे दो दरिया सॾंदा आहिनि। हाणे असां बिल्कुलु दो दरिया जे एंड किनारे ते अची चुका आहियूं। हाणे असां हेठि दो दरिया ते वेंदासीं। ही कराची जो आहे दो दरिया। हिते माना बिल्कुलु विचा जेको सीन आहिनि, जो ॿेट आहे, पंहिंजे सिंधी में ॿेट चयो वेंदो आहे, जेको कुझु ज़रदारी जे टाइम ऐं कुझु इमरान साहब जे टाइम में ॿुधो पियो कब्ज़ो पियो थियो। पर हाणे कब्ज़ो अंदरि केतिरो थियो आहे केतिरो न थियो आहे उहो त ख़बर न आहे। पाण वेझो करे कैमरा उहो बि तव्हांखे ॾेखारींदासीं। हाणे असां बिल्कुलु दो दरिया जे किनारे ते अची चुका आहियूं ऐं हाणे हितां असां हेठि लहंदासीं ऐं सभु हाणे असां बिल्कुलु दो दरिया जे किनारे मथे आहियूं। पोयां असांजे जेको तव्हां ॾिसी रहिया आहियो, ही दो दरिया आहे। हिते एॾी केॾी वॾी का छोली कोन हूंदी आहे, पर सकून पाणी आहे। ही दो दरिया इन जे करे सॾंदा आहिनि त पुराणे टाइम में कराची जी मलीर नदी ऐं हुन सां गॾु 2-3 ॿियूं नदियूं आहिनि। हू नदियूं अची सिंधू दरिया खां हिन जे अंदरि ईंदियूं हुयूं। पर हींअर त हुन जाइ ते अच्छा कोरंगी नदी कराची जे अंदरि ही नदियूं एंटर थींदियूं हुयूं, हू अची आख़िर में हिते ख़तमु थींदियूं हुयूं। हाणे त हुन जाइ ते गटर नालनि जो पाणी पियो अचे। VIP हाणे दो दरिया ते बिल्डिंगूं ही तव्हां ॾिसो था, ही ठही रहियूं आहिनि। करोड़नि में हिकिड़ो फ्लैट आहे। त साम्हूं हिन बिल्डिंगनि जे साम्हूं जॾहिं मथे चढ़ंदा आहिनि त इहो व्यूज़ नज़र ईंदो आहे, पाणी पाणी नज़र ईंदो आहे। त हिते मुख़्तलिफ़ जीत बि इन पथरनि ते आहिनि, उन करे असां हेठि नथा लहूं। इहो सभु तव्हां परियां ॾिसी रहिया आहियो, हिकिड़ी जॻह नज़र अचे पई। इहो ज़ूम करे तव्हांखे ॾेखारियो था।
कुछ वणकारी नज़र अची रही। ही विचा बेट खाली है, पर ही थोड़ो घणो बेट कोन चवन त हज़ारनि एकड़नि में या लखनि एकड़नि में चइजे एतिरा एकड़ ही ज़मीन जो है खाली है। पोइ वरी पाणी पाण मां मिलंदो अची, इन जे करे इनखे दो दरिया चवंदा आहिनि। त काफ़ी माण्हू हिते दो दरिया ते घुमण ईंदा आहिनि। हीअ ॾिसो, ही माना मच्छियूं पकिड़े रहिया आहिनि ऐं को वेझी रहिया आहिनि हिते माण्हू। माना शाम जो टाइम, सुबुह जे टाइम वधीक हूंदा आहिनि। असां हिन गर्मी जे टाइम ते आया आहियूं, उन जे करे माण्हू घटि आहिनि। सिर्फ़ु मच्छियूं पकड़ण वारा माण्हू वेठा आहिनि। ॿेड़नि वारा आहिनि त हू परे जाम आहिनि। ॿुधण में चलो ही ॿेड़नि वारा आहिनि, हिननि जी विचां रिहाइश हिन ॿेट जे अंदरि आहे। ही शहर में न आहिनि रहंदा, ही ॿेट ते रहंदा आहिनि ऐं पोइ ॿेड़ियूं हलाईंदा आहिनि। पर ॿेड़ियूं हींअर जाम परे आहिनि, घटि नज़र पियो अचनि। त शाम जो टाइम हूंदो आहे या सुबुह जे टाइम रश हूंदी आहे माण्हुनि जी, जॾहिं ॿेड़नि वारा बि वेझा ईंदा आहिनि। हींअर परे परे घुमी रहिया आहिनि। हींअर सिर्फ़ु मच्छियूं पकड़ण वारा माण्हू जाम आहिनि हिते, बाक़ी घुमण वारा बि घटि नज़र अचनि पिया। ही मच्छी पकड़ण वारा आहिनि छोकिरा, ही सभु तव्हां ॾिसी सघो था। ही सभु मच्छियूं पिया पकड़नि। हिते शहर जा को इंजॉय करण ईंदा आहिनि, को मच्छियूं पकड़ंदा आहिनि ऐं विझंदा बि आहिनि। त हाणे असां सोचूं पिया त थोरो हेठि लहूं, भला हिन पथर ते असां लहूं। अंदरि अजीब क़रीब डपु पियो थिए, छो अहिड़ा अहिड़ा जीत आहिनि त हिनखे अलाए छा था चवनि पंहिंजी सिंधी में, मूंखे ख़बर न आहे। ऐं थोरो अव्हांखे ज़ूम करे हिते जीत ॾेखारींदुसि। हीउ ॾिसो, हिकिड़ो ही जीत वेठो आहे, जाम वॾो आहे, पंहिंजे ॾेॾर खां बि वॾो आहे। हिकिड़ो ही घुमे पियो थो मथे, त इन जे करे असां हेठि अंदरि पाणी में नथा वञूं। त हीउ ॾिसो, ही घुमी रहियो आहे। ही चल ही कहिड़ो जीत आहे, मूंखे त हिन जो नालो नथो अचे। कंहिं दोस्त खे अचे त कमेंट में ज़रूरु ॿुधाए। पर ॾाढो शाम जे टाइम ॾाढो मज़ो हूंदो आहे। ही कराची जो दो दरिया शायदि एशिया जे अंदरि कंहिं वटि न आहे, असां पाकिस्तान वटि आहे बसि।